छा तव्हां सोचो आहे त ज़िंदगी जो बहितरीन एडवाइस को लीडर या सेलिब्रिटी न पर हिकिड़ी सिंपल पेंसिल ॾेई थी सघे। जी हा, हिकिड़ी सिंपल पेंसिल। त अचो त अॼु असां ॿुधूं था हिकिड़ी पेंसिल जी कहानी। हिकु अक़लमंद दुकानदार जॾहिं पेंसिल खे हुनजे बॉक्स में रखणु लॻो त हुन पेंसिल सां ॻाल्हाइणु शुरू कयो ऐं उन पेंसिल खे ज़िंदगी जा 5 सुनहरा उसूल ॿुधायईं। उसूल नंबर 1, तव्हां कोई बि वॾो ऐं अज़ीम कमु करे था सघो, पर उन जे लाइ तव्हांखे गाइडेंस जी तमामु ज़रूरत आहे। जीअं हिकिड़ी पेंसिल खे हिकिड़ो हथु गाइड कंदो आहे, ईअं असांजा टीचर्स, असांजा मेंटोर ऐं असांजी फैमिली, उहे सभु असांखे असांजी कहानी अज़ीम ठाहिण में मदद कंदा। जीअं ग्रेट बॉक्सर ओलंपियन मोहम्मद अली किले खे अज़ीम ठाहिण जे लाइ उन जे कोच हुन सां गॾु थ्रू आउट महिनत कई ऐं हुनखे मेंटोरशिप ॾिनई। रूल नंबर 2, तव्हांखे पेंसिल वांगुरु शार्पनर जे प्रोसेस मां वञी पाण खे रिफाइन करणो पवंदो ऐं इहो हिकिड़ो तकलीफ़ जो अमल आहे। जी हा साथियो, तकलीफ़ ग्रोथ जो हिकिड़ो हिसो आहे। तव्हांजी ज़िंदगी जूं मुश्किलात, रिजेक्शन्स, फेल्यूअर्स, इहे सभु तव्हांखे शार्पन कंदा आहिनि। हिन दौर जे अज़ीम साइंटिस्ट स्टीफन हॉकिंग खे 21 साल जी उमिरि में ALS थी पियो। इहा बीमारी ब्रेन जे नर्व सेल ऐं स्पाइनल कॉर्ड्स खे इफेक्ट कंदी आहे। हुनखे डॉक्टरनि इहो ॿुधायो त तव्हांजी ज़िंदगी जा सिर्फ़ु 2 साल बचियल आहिनि। पर हो कई ॾहाकनि ताईं ज़िंदा रही पाण खे ग्रेटेस्ट साइंटिफिक माइंड प्रूफ कयईं। हो ब्रेक न थियो, पर हुन पाण खे शार्पन कयो। रूल नंबर 3, तव्हां पंहिंजी ग़लतियुनि खे इरेज़ करे सघो था। असांजी मिस्टेक्स असांखे डिफाइन न कंदियूं आहिनि, बल्कि मिस्टेक खां पोइ असांजो कम बैक असांजी पर्सनैलिटी खे इम्प्रूव कंदो आहे। थॉमस एडिसन लाइट बल्ब ठाहिण जी कोशिश में तक़रीबन 1000 भेरो फेल थियो, पर हुन हिम्मत न हारी ऐं हर दफ़ा पंहिंजी ग़लती खे इरेज़ करे नए तरीक़े सां कोशिश कई ऐं आख़िरकार बल्ब ठाहे वरितईं। रूल नंबर 4, तव्हांजो सभिनी खां इम्पोर्टेंट हिसो तव्हांजो अंदर जो इंसान आहे। तव्हांजो चेहरो न तव्हांजो फेम, बल्कि तव्हांजो फेथ ऐं तव्हांजी वैल्यूज़। जीअं अब्दुल सत्तार ईदी, न को सूट न कोई फेम, जस्ट प्योर पर्पस जंहिंसां हुन दुनिया चेंज करे छॾी। रूल नंबर 5, वेयर यू गो लीव योर पॉजिटिव मार्क्स। जीअं पेंसिल लिखंदी आहे त पंहिंजो निशान छॾंदी आहे, बिल्कुलु ईअं ई तव्हांजो हिकिड़ो वर्ड, तव्हांजो हिकिड़ो एक्शन, सभु हिकिड़ी लेगेसी बणजनि था ऐं हिन दुनिया ते पंहिंजो असर छॾे वञनि था।